सियासी मुखालिफन खे मुल्क में मुआशी बेहतरी हज़म न पई थे। शरपसंद अंसर मुल्की तरक्की में रंडक विझण चाहिनि था। मुल्क में अदम इस्तेहकाम पैदा करण जी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद में आलमी तक़रीबूं मामूल मूजिब थींदियूं। सिक्योरिटी जे इंतज़ामनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद ते काह खे नाकाम बणाइण में पुलिस बहितरीन किरदार अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वफ़ाक़ी घरू वज़ीर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल मौसम नक़वी पारां शहबाज शरीफ खे इस्लामाबाद में अमनो अवां जी सूरत हाल के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वई। खैबर पख्तूनख्वा के वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा केपी हाउस इस्लामाबाद में अचण ऐं वञण वारा सीसीटीवी फुटेज मंज़र आम ते अची विया। सीसीटीवी फुटेज में अली अमीन गंडापुर में कारे रंग के लिबास में केपी हाउस में दाखिल ऐं बाहर निकरंदे बे रंग के लिबास में ॾिसी सघिजे थो। ज़रियन जो चवण है तो अली अमीन गंडापुर केपी हाउस में लिबास तब्दील करे बे रंग के कपड़न में पुलिस एहलकारन से गॾिजी खैबर पख्तूनख्वा हाउस में रवानो थी वियो। सीसीटीवी फुटेज में अली अमीन गंडापुर के बाहर निकरण खां पोइ मुज़ाहिरीन की वॾे अंग में खे बि बाहर वींदे ॾिसी सघिजे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मौसम नक़वी केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर की गिरफ़्तारी जी तरतीब करे छड़ी। संदसि चवण है तो अली अमीन गंडापुर पुलिस या कंहिं बि इदारे की हिरासत में नाहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल रात भरी वियो हो। केपी हाउस में नाहे। समूरा सरकारी इदारा केपी जे वॾे वज़ीर के ॻोल्हे रहिया आहिनि। जेको बि शहीद अहलकार के कत्ल में मुलविस हूंदो उहो बची न सघंदो। शहीद अहलकार जे वारिसनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहियो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवण है तो अली अमीन गंडापुर पाण मुरादो रूपोशी में आहे। हू गाड़ी की डिग्गी में वेही फरार थी वियो ऐं हाणे असेंबली इजलास घुराए इहो इल्ज़ाम हुकूमत ते विधो वेंदो। पीटीआई जी एजेंडा मुल्क दुश्मनी ते ॿधल आहे। शिंघाई सहकार तंज़ीम की कॉन्फ्रेंस के नाकाम बणाइण लाइ मुल्क दुश्मनन जी एजेंडा ते अमल कयो वियो। केपी में रुगो करप्शन थी रही है। केपी हुकूमत सूबे में अमनो अमा कायम करण में नाकाम थी वई आहे। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ के एहतजाज दौरान मुज़ाहिरीन के तशद्दुद में ज़ख्मी थियल पुलिस एहलकार अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिब अब्दुल हमीद शाह 26 नंबर चुंगी वारे हंध ते मुज़ाहिरीन के तशद्दुद में सख्त ज़ख्मी थी पियो हो, जैंखे पिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे हुन ज़ख्मन जा सूर न सहंदे दम ॾिनो। शहीद कांस्टेबल अब्दुल हमीद डी चौक ते जनाज़ नमाज अदा कई वई। जनाज़ नमाज में घरू वज़ीर मौसम नक़वी, गवर्नर केपी, फैसल करीम कुंडी, IG पंजाब, IG इस्लामाबाद ऐं ॿियनि ऑफिसरनि जी शिरकत। शहीद पुलिस एहलकार अब्दुल हमीद के कातिलन के कंहिं बि सूरत में मुआफ़ न कयो वेंदो। एहतजाज कंदड़न केपी जा वसीला इस्तेमाल कया। मुज़ाहिरीन सरकारी ऐं ख़ानगी इदारन के नुक़सान पहुंचायो। इस्लामाबाद पुलिस 878 मुज़ाहिरीन के गिरफ्तार कयो, जिन में 120 अफ़गानी आहिनि। मुज़ाहिरीन पुलिस जूं 10 गाड़ियूं तबाह कयूं। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण है तो शहीद एहलकार जो कत्ल केस दाख़िल कंदासीं। केपी जा हाज़िर सर्विस पुलिस एहलकार भी मुज़ाहिरे में शरीक हुआ। अली अमीन गंडापुर इस्लामाबाद ते चढ़ाई की रिथा बंदी गई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इस्लामाबाद में PTI के एहतजाज दौरान पुलिस एहलकार की शहादत ते दुख जो इजहार। वाक़े में मुलविस समूरन माण्हुनि के कैफ़े किरदार ताईं पहुंचाइण की हिदायत। संदसि चवण है तो PTI हमेशा एहतजाज जो बहानो बढ़ाए तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो। इन सियासी जमायत माज़ी में भी सरकारी TV की इमारत ते हमलो कयो ऐं पार्लियामेंट हाउस जो दरवाज़ो तोड़े छॾियो हो। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ पारां इस्लामाबाद में PTI के एहतजाज दौरान पुलिस एहलकार की शहादत ते दुख जो इजहार। संदसि चवण है तो तशद्दुद ऐं दहशतगर्दी जो रस्तो इख्तियार कंदड़न सां का रियायत न हुजण घुर्जे। एहतजाज के बहाने तशद्दुद ऐं दहशतगर्दी की इजाज़त नाहे। मुंह तोड़ जवाब ॾिनो वेंदो। तरीक़े डफेड़ हथियारबंद जथे की शक्ल इख्तियार करे चुकी है। नाले मात्र एहतजाज सबब माण्हुनि जो कारोबार मुतासिर हो। अवाम की जान ऐं माल की हिफाजत कंदड़ पुलिस एहलकारन ते तशद्दुद कहिड़ी सियासत है। सिंध हुकूमत पारां इस्लामाबाद में पुलिस एहलकार की शहादत ते दुख जो इजहार। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस के वाक़े जो नोटिस वठण की अपील। सिंध हुकूमत की तर्जुमान सादिया जावेद जो चवण है तो तहरीक डफेड़ के गुंडन सबब पुलिस एहलकार शहीद थियो। चीफ जस्टिस के बैरिस्टर सैफ के बयान जो नोटिस वठण घुर्जे। तहरीक डफेड़ जो एहतजाज शिंघाई सहकार तंज़ीम कॉन्फ्रेंस के सुबूतात करण ऐं आलमी आकाउन के खुश करण के लाइ आहे। सिंध वाद एक चिंची भी PTI के एहतजाज में नाहे वई।
वफाकी घरू वजारत खैबर पख्तूनख्वा हुकूमत जो एहतजाज दौरान सरकारी वसीला इस्तेमाल करण वारे मामले की जांच लाए कमेटी जोड़े छड़ी। घरू खाते जो एडिशनल सेक्रेटरी रफ़त मुख्तार कमेटी की सरबराही कंदो। एडिशनल DGFIA मुनीर मसूद भी शामिल। IB मां ग्रेड 20 जे ऑफिसर के भी कमेटी में शामिल किया वेंदो। नोटिफिकेशन जारी। कमेटी हफ्ते अंदर पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। पीपुल्स पार्टी KP में गवर्नर राज की हिमायत न कंदी। ज़ाती मुफादन के पासीरो रखे मुल्की सूरत हाल के ॾिसण घुर्जे पर PTI बानी के पंहिंजा मुफाद प्यारा आहिनि। PTI बानी इस्टेब्लिशमेंट के साथ ॾियण ऐं मुखालिफ़ पार्टियुनि खिलाफ़ कार्रवाइयुनि जो चवंदो रहियो। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त PTI बानी IMF सां लाॻापा ख़राब कया जंहिं करे मुआशी हालतूं ख़राबी ॾांहुं वधियो। PTI बानी अना परस्त माण्हू आहे। हू मुल्की सलामती फ़ौज ऐं अदालतुनि खिलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी फैसलाबाद में शहीद लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली जी रिहाइशगाह आमद। शहीद लेफ्टिनेंट कर्नल जे पोयरनि सां उज़र ख़्वाही। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद कर्नल मोहम्मद अली बहादुरी सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो। पंहिंजे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक डार जी सरबराही में हुकूमती वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। JUI सरबराह खे सुभाणे ऐवान सदर में रिथियल गज़ा कॉन्फ्रेंस में शिरकत करण जी दावत। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल के हवाले सां बि ख़यालनि जी ॾे वठि। इसाक डार चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान सुभाणे गज़ा कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। कराची में शाराए फैसल से जमायत इस्लामी की मेज़बानी हेठ अल अक्सा मिलियन मार्च। जमायत इस्लामी और पीपुल्स पार्टी कारकुनन समेत वड़े अंग में माण्हुनि की शिरकत। फ़लस्तीनियुनि ऐं लिबनानियुनि सां एके जो भरपूर इज़हार। हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त इज़राइल दहशतगर्द रियासत आहे। गज़ा में मज़लूम फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो पियो वञे। इज़राइल खे रोकण वारो केर बि नाहे। आलमी बिरादरी फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अमेरिका इज़राइल के हथियार ॾेई पुठभराई करे पियो। 18 अक्टूबर ते कारसा सानहे जे शहीदनि जी याद में हटड़ी बाईपास हैदराबाद में तारीख़ी जलसो कयो वेंदो। PS 61 जो अवाम जलसे में भरपूर शिरकत करे शहीदनि खे भेटा पेश कंदो। पीपुल्स पार्टी अगवान रावल शर्जील मेमर जो रावल हाउस राहूकी में इजलास के खिताब। संदसि चवण आहे त हैदराबाद जी बहराड़ी वारे तालुके जी अवाम सदाई पीपुल्स पार्टी के चूंडियो आहे। तक में तरक्याती रिथाउनि जो ॼार विछायो वियो आहे। मिसाली कम कराए तक जी अवाम के समूरियूं सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। रावल शर्जील मेमर जी सदारत हेठ इजलास दौरान कारसा सानहे जे शहीदनि जी याद में रिथियल जलसे जे इंतज़ामनि जो जाइज़ो बि वरितो वियो। पीर जो गोठ भरसा गोठ हैबत खानद्रोही में 10 गर्भातियुनि समेत 13 ॼणनि खे ज़हर ॾेई मारण वारे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो। मक़तूल गुलबेग जी न्याणी ऐं संदसि भाइटियो मुलविस निकिता। जवाबदार गिरफ़्तार ॾोह जो एतराफ़। केस दाख़िल। पसंदि जो परड़ो न थियण ते नारी ऐं नौजवान खाधे में ज़हर मिलाए 13 ॼणनि खे क़त्ल कयो। वफाकी हुकूमत पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट ते पाबंदी मड़े छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त PTM जूं सरगर्मियूं मुल्क में अमन ऐं सलामतीअ लाइ ख़तरो आहिनि। 1997 जी एंटी टेररिस्ट एक्ट जे कलम 11B तहत PTM ते पाबंदी लागू कई वञे थी। ऐं पाकिस्तान इंग्लैंड खिलाफ़ सुभाणे खां मुल्तान में शुरू थींदड़ टेस्ट सीरीज़ जी पहिरीं मैच लाइ प्लेइंग 11 जो ऐलान करे छॾियो। टीम में कप्तान शान मसूद, अब्दुल्ला शफ़ीक, सऊद शकील, मोहम्मद रिज़वान, सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह, नसीम शाह ऐं इब्रार अहमद शामिल।